नाज़रीन, एक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त कानून तहत खटियल सीटुनि खां वधीक सीटूं अलाट नथियूं करे सघजनि। असांजो मखसूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खे ॾिनियूं वयूं। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त असांजो शुरू खां इहो चवणो हो त असां सां गैर आइनी सलूक थी रहियो आहे। असां चयो पए त सुप्रीम कोर्ट खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो असांजे मौक़िफ़ जी ताईद आहे। हिन वधीक चयो त मखसूस सीटुनि बाबति जेके फ़ैसिला कया विया उहे आइनी कानून जी उपतड़ हुआ। उमीद आहे त सुप्रीम कोर्ट असां सां इंसाफ़ कंदी। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त कानून तहत खटियल सीटुनि खां वधीक सीटूं अलाट नथियूं करे सघजनि। असांजो मखसूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खे ॾिनियूं वयूं। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त असांजो शुरू खां इहो चवणो हुयो त असां सां गैर आइनी सलूक थी रहियो आहे। असां चयो पए त सुप्रीम कोर्ट खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो असांजे मौक़िफ़ जी ताईद आहे। हिन वधीक चयो त मखसूस सीटुनि बाबति जेके फ़ैसिला कया विया उहे आइन ऐं कानून जी उपतड़ हुआ। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट असां सां इंसाफ़ कंदी।